सब दे सदा वसंत है, सब दे सदा वसंत है, सब दे सदा वसंत है, सब दे सदा वसंत है। जे सतगुर सेव समाए, जे सतगुर सेव समाए, सब दे सदा वसंत है, सब दे सदा वसंत है। चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा वसंत है। नानक नाम ना विसरे, नानक नाम ना विसरे, जिन सिरिया सब कोय, जिन सिरिया सब कोय, जिन सिरिया सब कोय, सब दे सदा वसंत है, सब दे सदा वसंत है। चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा, सब दे सदा, सब दे सदा वसंत है। बोल गुरु नानक देव की जय। प्यारी साध संगत, है न बसंत जे पावन महीने में, पावन ऋतु में, राग बसंत में गुरबानी गाए करे अज जे सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत है। बसंत राग, वसंत जो अर्थ आहे प्रफुल्लित करण वारो महीनो, जंहिंमें थधि वञी रही आहे ऐं गर्मी अची रही आहे, पर पूरी तरह ॿई कोन विया आहिनि, न को आया आहिनि। त इन अवस्था के एक प्रफुल्लित अवस्था चइबो आहे। मौली धरती, मौलियो आकाश, उत्साह उमंग जो ही वातावरण हूंदो आहे। त इन में संत महात्माऊं परमात्मा खे यादि कंदा आहिनि। जॾहिं बि मन प्रफुल्लित हुजे त पंहिंजे प्रियतम यादि ईंदो आहे। त सब दे सदा बसंत है, तन मन हरिया होए, नानक नाम न विसरे। अगर नाम न विसरे परमात्मा जो, तो सदाई बसंता, सदाई तन मन हरियो हरो भरो आहे। तेड़े बसंत जे महीने में, बसंत जे मौसम में असां दरबार में आया आहियूं। भगवत गीता ते सत्संग पिया था ॿुधूं। तव्हां सभिनी जो वरी स्वागत आहे। 18 अध्याय श्री कृष्ण भगवान जी वाणी, 18 अध्याय ते असां पहुता आहियूं। 43 नंबर श्लोक अॼु असां ॿुधंदासीं।
शौर्यं तेज धृते दाक्ष्यं युद्धे च अपि अपलायनं दानम् ईश्वर भाव च क्षात्रं कर्म स्वभावजम्। कृष्ण भगवान ॿुधाए रहियो आहे चैन वर्णन जो स्वभाव, उन जा लक्षण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ऐं शूद्र। तंहिंमें ब्राह्मण जा लक्षण असां ॿुधासीं कि सात्विक जंहिंजो अंतःकरण आहे, सात्विकता जंहिंजे जीवन में आहे वो ब्राह्मण। हाणे क्षत्रिय जा लक्षण अचनि था श्री कृष्ण भगवान हिन 43 नंबर श्लोक में ॿुधाए थो। शौर्यम शूरवीरता क्षत्रिय जो लक्षण आहे। शूरवीरता जो अर्थ आहे जेको धर्म जे लाइ लड़े थो। सूरा सो पहचानिए जो लड़े दीन के हेत, पुरजा पुरजा कट मरे कबहू न छाड़े खेत। जेको न्याय अन्याय जी ॻाल्हि जिते अचे थी त इग्नोर करे हली नथो वञे। जेको इहो नथो चए कि मूंखे छा करणो, जेको ईअं चए न मूंखे छा करणो, मूंखे कहिड़ो फ़ाइदो, मुंहिंजे घरां छा थो वञे, सम्झिजो पक्को वैश्य, वो व्यापारी। पर जेको साम्हूं बीह रहे अगर कंहिंसां अन्याय थो थिए पाण खे रोके न सघे, वो क्षत्रिय। सूरा सो पहचानिए जो लड़े दीन के हेत। गुरु गोविंद सिंह साहिब जन धर्म युद्ध कयो। धर्म युद्ध जो अर्थ थींदो आहे कि असांखे शौक़ बि कोन्हे लड़ाई करण जो, असांखे कोई इंट्रस्ट कोन्हे लड़ाई करण जो, पर उपस्थित थियो आहे युद्ध, करणो पए थो धर्म जी रक्षा जे ख़ातिर, अधर्म जे विनाश जे ख़ातिर। जेको पुठिते न हटे, धर्म युद्ध में अॻियां साम्हूं अची वञे, उहो क्षत्रिय। इहो हुनजो स्वभाव आहे, इहो गुण आहे हुनजो, भले कंहिं बि हुन परिवार में जनम वरितो हुजे। गुरु गोविंद सिंह साहिब जन खालसा पंथ तैयार कयो, उनमें सब शूरवीर धर्म जे लाइ लड़ाई करण में अगर उन्हनि खे कुछ धक्को भी लगी वञे तब भय न, साम्हूं चोट लगी वञे। एतिरा तक मिसाल आया आहिनि कि मरणा हारका थी विया आहिनि तब शौर्य न छॾियो अथनि। या क्षत्रिय जी पहचान आहे। गुरु गोविंद सिंह साहिब जन खालसा पंथ स्थापित कयो, उन्हनि सभिनी में क्षत्रिय जा गुण, साहस, शौर्य, शूरवीरता। तो हुनजे मूल अगर तव्हां ॾिसो, गुरु गोविंद सिंह क्षत्रिय सिख धर्म ठाहियो, मूल में तो गुरु नानक ही अथव। हुनमें गुरु नानक क्षत्रिय कुल जो हो, बेदी वंश, 10 गुरु क्षत्रिय हो गए। भले कोई चए कि सिख धर्म में वर्ण व्यवस्था कान्हे, उते इहा ॻाल्हि ई कान्हे, पर 10 गुरु क्षत्रिय कुल जा। गुरु नानक वेदी वंश जो, भाई लेणो भी खत्री, गुरु अमरदास भी खत्री कुल जो, गुरु रामदास सोढ़ी, वो सब सोढ़ी थी विया। ऐं उन्हनि में जेके सिख शामिल कयूं सिंह, से भी क्षत्रिय लगभग, उन्हनि जो गुण वो शामिल ही हुए पिया थियनि न उन फौज में। मोह मरने का चाव है, जेके लड़ाई जो मरण जो शौक़ हो, मरो तो हर के द्वार, धर्म जे लाइ मरूं तो वो मरण आहे।
ऐसी मरनी जो मरे बहुर न मरना होए। मरता मरता जग मुआ मर भी न जानिया कोय। ऐसी मरनी जो मरे, गायो या गुरबानी, बहुर न मरना होए। ऐसी मरनी जो मरे, ऐसी मरनी जो मरे, और न मरना होए, और न मरना होए, और न मरना होए, और न मरना होए। ऐसी मरनी जो मरे, ऐसी मरनी जो मरे, और न मरना होए, और न मरना होए, और न मरना होए। मरता मरता जग मुआ मर भी न जानिया कोय, मर भी न जानिया कोय। मरता मरता जग मुआ मर भी न जानिया कोय। ऐसी मरनी जो मरे बहुर न मरना होए। ऐसी मरनी जो मरे बहुर न मरना होए। ऐसी मरनी जो मरे, ऐसी मरनी जो मरे, बहुर न मरना होए, बहुर न मरना होए। पहला मरण कबूल, जीवन की छन आस, जीवन की छन आस। पहला मरण कबूल, जीवन की छन आस। हो सपना की रेणुका तो आओ हमारे पास। हो सपना की रेणुका तो आओ हमारे पास। ऐसी मरनी जो मरे, ऐसी मरनी जो मरे, बहुर न मरना होए, बहुर न मरना होए, बहुर न मरना होए। ऐसी मरनी जेको धर्म जे लाइ मरे थो उहो कॾहिं वरी जनम ई नथो वठे। बहुर न मरना होए, जनम ई न वठंदो त मरण किथां थींदो वरी। त इहो आहे क्षत्रिय धर्म जेको धर्म जे लाइ मरे मिटे। तव्हां देश जी फौज में बि ॾिसंदा हूंदा वधीक सरदार ई हूंदा आहिनि। गुरु नानक भी साहसी हो, धर्म जे लाइ त निकिरी वियो। इहो क्षत्रिय जो पहिरियों धर्म
कि धर्म जे लाइ, स्वार्थ लाइ न। स्वार्थ लाइ त रोज पिया मरनि मिटनि पाण में, मायूं बि मरंदियूं आहिनि। कुझु स्वार्थ हुजे त, कुझु पैसा घटि वधि वञनि था, कंहिं वटि वधीक था हलिया वञनि, त पोइ उहे बि विढ़ण लाइ तयार थी वेंदियूं आहिनि। पर धर्म जे लाइ जेको लड़े उहो शूरवीर, शौर्य उनखे चइबो आहे। इहो क्षत्रिय जो स्वाभाविक लक्षण आहे। अकबर जे ज़माने जी घटना आहे। उन वटि ॿ राजपूत छोकिरा आया नौकरी घुरण, कमु घुरण। त अकबर उन्हनि खां पुछई, तव्हां कहिड़ो कमु करे सघंदा? त हुननि चयो, असां लड़ाईअ में शामिल थींदासीं, असां क्षत्रिय आहियूं। त अकबर खिली करे चई, न क्षत्रिय आहियो, हुनजी पहचान कहिड़ी आहे? छा तव्हां में शूरवीरता आहे? तव्हांखे लड़ाई साम्हूं अचे त तव्हां कहिड़ी गारंटी आहे कि तव्हां भॼंदा कोन? ओॾी महिल ई उन्हनि ॿिन्हिनि छोकिरनि तलवार कढी वरिती ऐं पाण में विढ़ण लॻा ऐं उन में ॿई मरी विया। अकबर बि वाइड़ो थी वियो। अकबर लिखियईं पंहिंजी किताब में कि पहिरियों उहो ॾींहुं हो इहो जीवन में मुंहिंजे, जंहिंमें मूंखे बि भय लॻो, मां बि ॾकी वियुमि इहो नज़ारो ॾिसी कि हीअं बि कोई, ईअं बि सबूत ॾींदो आहे छा कोई पंहिंजे क्षत्रिय हुअण जो, कि उते मरी मिटी ॾेखारियनि ॿिन्हिनि। उन खां पोइ अकबर कॾहिं बि कंहिं क्षत्रिय खां सबूत कोन घुरियो कि तूं क्षत्रिय आहीं, मूंखे सबूत ॾे। हुनखे पतो पइजी वियो क्षत्रिय ॻाल्हियूं कोन कंदो आहे, उहो लड़ाई में अची वेंदो आहे, मैदान ते अची वेंदो आहे। चाहे भगवान राम हुजे, वो क्षत्रिय कुल जो हो। त क्षत्रिय जी ये पहचान आहे। असां सिंधी 90% क्षत्रिय आहियूं, 90%। 10% आहिनि ॿिया, पर हींअर न आहियूं। हींअर 90% व्यापारी आहियूं, 90% व्यापारी आहियूं। न खानदान जी अगरि ॻाल्हि कई वञे त असांजा पूर्वज राजा ताहिर सेन जे हुनजा आहियूं असां, देश जा। मरण मिटण वारा मायूं बि शूरवीर रहियूं आहिनि। त अॼु बि कॾहिं कॾहिं मायूं जेॾी महिल विढ़ंदियूं आहिनि त ॾिसंदा कोन आहियो शूरवीरता हुननि जी, सिंधी माईअ जी, कि मां थी ॾिसां छा थो करे, हीअ अचे, मां थी निपटांसि हिन सां, मूं अचे त सही, अहिड़ो चंबो हणंदीसांस। इहा शूरवीरता आहे न सिंधियुनि में। इहो क्षत्रिय जो खून आहे। हिकु माई सत्संग ॿुधी वञे पई त हिकिड़ो पीतल नशेलो किरंदो पियो अचे, हुनजे मथां पियो करे। त माई चयसि, चंबो हणाए अहिड़ो, मूं पीतल हुई छा? त चयसि, न मां शीतल आहियां। शूरवीरता आहे न इहा, सतीअ जो पुत्र आहियां, शीतल। इहा शूरवीरता आहे, पर निकिरे किथे थी? स्वार्थ में। त असां थी वियासीं व्यापारी, वैश्य थी विया सिंधी 90%। पर अगरि स्वार्थ हटाए ॾे न सिंधी अॼु बि, त सिंधीअ में गुण अथव राजा जो, क्षत्रिय जो। उनजो रहन सहन, कपड़ा पाइण, खाइण, आव भगत, महिमान जी उदारता, मूल में असां में उहे गुण आहिनि। पर असां भुलिजी वियासीं, व्यापारी थी वियासीं। त क्षत्रिय जो पहिरियों गुण आहे साहस, शूरवीरता। सत्य असत्य जी लड़ाईअ में जेको अॻियां अचे, सत्य जे फेवर में जेको अॻियां बीह रहे। अगरि हींअर बि तव्हां में गुण आहे त तव्हां क्षत्रिय आहियो। त धर्म जे लाइ, धर्म ज़रूरी न आहे कि युद्ध भूमिअ में ई लड़ाई थिए। ईअं ई बि तव्हां ॾिसो था कि माईअ सां कोई अन्याय अनीति थी रही आहे, तव्हां हुते मौजूदु आहियो, त तव्हां हुते ॻाल्हाए त सघो था न, घटि में घटि सही जो फेवर त खणी सघो था। इहा ई आहे शूरवीरता।
पर अगर तव्हां चयो मूंखे फ़ाइदो त कुझु कोन्हे त तव्हां आहियो वैश्य व्यापारी। पर तव्हां अगर चओ अच्छा हो रहा है होने दो त तव्हां आहियो शूद्र। बस हिते ई पहचान थी वेंदी आहे माण्हूअ जी, उनजे स्वभाव सां, उनजे धर्म सां, उनजे कुल जी ख़बर पइजी वेंदी, खानदान जी। ऐं ब्राह्मण उहो आहे जेको सत्य ॻाल्हाए। तव्हां अगर सच्ची ॻाल्हायो था हमेशा त तव्हां ब्राह्मण कैटेगरीअ जा आहियो, सत्य खे पसंदि कयो था। त शौर्यम, क्षत्रिय जो पहिरियों गुण आहे शौर्यम। ॿियो गुण अथव तेज। क्षत्रिय राजा जेके हूंदा हुआ अॻे ज़माने में, राजा उन्हनि जे चेहरे ते तेज त हो। तॾहिं उहे ॿाहिरि निकिरंदा हुआ जॾहिं पंहिंजे हाथीअ ते वेही करे जुलूस सां, त सॼो शहर उमड़ंदो हो उन्हनि खे ॾिसण लाइ। तेज जो अर्थ आहे कि अहिड़ो शख्स जंहिंखे ॾिसी करे माण्हू पंहिंजी मर्यादा में अची वञे, जेको हाणे अधर्म न करे सघे उनखे ॾिसी करे। जंहिंजे बि चेहरे में इहो हुजे कि उनखे ॾिसी करे अगर छोकरा लफंगा हुजनि ऐं कोई तेजवान उतां लॻे ऐं छोकरा हिकदमि हू थी वञनि अटेंशन, त इहो तेज आहे। इनखे चइबो आहे तेज। हुनखे पंहिंजो धर्म यादि अची वञे, वो पंहिंजी मर्यादा में अची वञे। हाँ प्रभाव, पर हाँ प्रभाव, पर संत में भी थींदो आहे तेज। तॾहिं थींदो आहे जॾहिं उनखे ॾिसी माण्हू मर्यादा में अची वञे, उनखे शर्म अचे कि हिनजे साम्हूं कीअं कयूं, असां सिगरेट कीअं छिकूं। इनखे तेज चइबो आहे। ऑटोमेटिक जंहिंखे ॾिसी करे असां हो थी वञूं नॉर्मल। इहो राजा जो क्षत्रिय जो गुण आहे। क्षत्रिय जो तेज, जंहिंखे कृष्ण भगवान चए थो कि वो पापी माण्हू अगर उनजे साम्हूं अचे त वो हिचकंदो पाप करण सां, तो पंहिंजी मर्यादा में स्थित थी वेंदो। स्वाभाविक इहो थिए, मर्यादा में माण्हू स्वाभाविक अची वञे। डप सां या स्वार्थ सां न। अॼुकल्ह मायूं मेकअप करे, अच्छी ड्रेस पाए करे, दादियूं ठही करे ऐं सीट ते वेहनि, पोइ उन्हनि जूं 4 चमचियूं चवनि दादी के चेहरे पे तेज है, आज तेज है। हाणे चैन त चयो लालच में, लालच कहिड़ी, सीट जी लालच। इहे दादी खे इहे ई बोड़ींदव ॾिसिजो। पर हिननि चैन खे ॾिसी करे बाक़ी जेके वेठा हूंदा आहिनि न, उनखे साइकोलॉजी अची वेंदी आहे कि है तेज है, 4 बोल रहे हैं और दिख भी रही है सबसे अलग। पर इहो तेज आहे स्वार्थ सां ऐं भय सां। भई सभु पिया था ॾिसनि तेज, मां न ॾिठो त मारींदा मूंखे। अगर मां चयो कि कहाँ है तेज त मारींदा न, त इहो भय आहे। भय सां न, लोभ सां भी न, ॿिए जे चवण ते भी असां न चऊं कि तेज आहे। असांजो अंतःकरण स्वाभाविक ई चए, स्वाभाविक ई असांजो मन स्थिर थी वञे कंहिंखे ॾिसी करे, त उहो हुनजो लक्षण आहे क्षत्रिय जो तेज। इनखे चइबो आहे। हाणे ॿुधायो संतनि में तेज हूंदो आहे या न हूंदो आहे? हूंदो त सचे संतनि में। त संतनि जी तस्वीरूं ॾिसो, बाबा खिमयादास जो फोटो ॾिसो, बाबा गंगाराम जो, त अगर हिते हुजनि हा, भली सिंपल हुजनि हा, कपिड़ा भी किथे अथनि पातल, त बि त असां सभु हू थी वञूं हा नॉर्मल। असांजे मन में वो अची न हा सांसारिक विकार, कोई भी लोभ मोह वग़ैरह कुछ न अचे हा। त हिकिड़ो भजन थो यादि अचे, संतनि जे लाइ यादि अचे थो।
सूरज जहणो तेज वजह में
क्षत्रिय जो गुण आहे त इन जो मतिलबु जंहिं संत में क्षत्रिय वारो गुण हूंदो आहे उन जे ई चेहरे ते तेज हूंदो आहे, है न। जेको संत क्षत्रिय कुल जो आहे या जंहिंमें स्वभाव आहे, मूंखे ईअं थो लॻे उन में ई तेज हूंदो। जेको क्षत्रिय असांजी नुख अथव बेदी वंश, तो खत्री कुल हो। पर माण्हू कॾहिं खत्रिय मां वैश्य थी वेंदो आहे, कॾहिं वैश्य मां शूद्र थी वेंदो आहे, का गारंटी कान अथव। थी का वॾी ॻाल्हि कान्हे, थी सघनि था। पहिरीं वैश्य जॾहिं ॿाओ हिसाब किताब करण लॻे न, धंधो ठाहे छॾे त थी वियो वैश्य। पर जंहिं ॾींहुं अञा बि करण वारो हूंदो आहे न ऐं शूद्र ठहिण जी तयारी कंदो आहे त पोइ उहो सिर्फ़ वठंदो आहे, ॾींदो कोन्हे। व्यापारी त ॾींदो बि आहे न, पर उहो किरी पवंदो आहे, सिर्फ़ वठणु चाहींदो आहे, उहो शूद्र थी वेंदो आहे। त हिते व्यवस्था इहा आहे पंहिंजे सनातन धर्म में, भारत वर्ष में, कि कुझु फिक्स कान्हे। अगर ब्राह्मण में उनजा गुण न आहिनि, लक्षण न आहिनि, त भागवत पुराण में लिखियल आहे उनखे छॾे ॾियोसि। काई जरूरत कान्हे उनखे सम्मान ॾियण जी, काई आवश्यकता कान्हे उनखे आदर ॾियण जी। अहिड़े ब्राह्मण जी कान्हे वॾाई जेको धर्म ते न हले, जेको लोभ करे, जेको घुर करे, जेको वठे तव्हां खां सामान, शयूं, भेटाऊं, उनजे लाइ आदर कोन्हे शास्त्रनि में। ऐं कोई वरी शूद्र आहे, सेवक आहे, पर वो भगवान जो नाम अगर जपे थो त वो ऊंचो आहे। भगवान जे नाम में एॾी ताक़त आहे। जंहिं भगवान जो नाम जपे वरितो, इहो बि भागवत पुराण में लिखियल आहे। जंहिं भगवान जो नाम जपियो दिल सां, हृदय सां, उन तीर्थ बि करे वरिता, सनान बि करे वरिता। आहे न। अच्छा, कहिड़े सुफ़े ते यादि अथव? मतलब इहा आहे जेको नाम जपे तो वो हाणे वो पवित्र थी वियो। त हींअर असां क्षत्रिय जा लक्षण पिया था ॿुधूं, जंहिंमें तेज हुजे। ॿियो अथव धैर्य। धैर्य जो अर्थ इहो आहे कि जेको क्षत्रिय हूंदो, जेको राजा महाराजा हूंदो, उहो हुन में रहंदो, हर कम धैर्य सां कंदो। सरल भाषा में अगर चऊं त जेको राज घराने जो माण्हू हूंदो, उहो ॿाहिरि ओपन में चाट कोन खाईंदो, भले हुनखे इच्छा थिए। राजा जेको हूंदो या हुनजे घर जो कोई, हुनजी राणी या हुनजो राजकुमार या कोई हुनजो राजमहल जो ॿाहिरि ईअं घुमंदो कोन फालतू। भले हुनखे इच्छा थींदी, राजा खे इच्छा थींदी मां बि ईअं आराम सां घुमां फिरां, कॾहिं बोरवन वञा, कॾहिं मार्केट वञा, किथे इच्छा थिए चाट खाने बीह रहां, उनखे कोई मना कंदो छा? पर राजा खे धैर्य रखणो आहे कि इहो ठीकु न आहे, मैसेज ग़लति हलियो वेंदो, वज़नदारी घटिजी वेंदी। हिते मां हिकु मिसाल थो ॾियांव त उते उन राजा खे धैर्य रखणो पवंदो आहे। किथे हुनखे वञणो आहे त ॾाढो हुन सां वञणो पवंदो, पंहिंजे मान शान सां। ऐं ईअं घुमण फिरण ईअं नथो वञी सघे, उहो पूरी मर्यादा सां। ऐं घणी देर वेहणो आहे ओतिरी देर वेहंदो, वधीक देर वेहण जी इच्छा थी थिए तब इजाज़त नथो ॾे अगर नीति त हली ईंदो, या थोड़ी देर में बोर थी वियो आहे पर आहे गुरुअ जो कमु या कोई धार्मिक कमु त 2-2 कलाक बि वेहंदो। हिनखे चइबो आहे धैर्य। तॾहिं त वेझो हुनजी थी राजा जी। इहो क्षत्रिय जो गुण अथव, धैर्य, चंचलता न। कुछ भी केॾांहुं हलियो वञे खाई पी, उहो त सामान्य माण्हू असां जहिड़ा। राजा महाराजा वेंदो, उनजी घर जी उनजी लेडीज भी का वेंदी किथे त सिप सिप करे पीअंदी होटल में,
जूस भी ईंदो या वो थींदो आहे न मोजीटो छा मॉकटेल मॉकटेल त बिल्कुलु सिप सिप करे पीअंदी हुआ महाराणी। ऐं असां जहिड़ा जेके मेहनती आहिनि, जेके दुकान तां ईंदा व्यापारी माण्हू सिंधी, उहे त सिधो गॾे जे दुकान ते वञी चवंदसि ॾे यार तूं 3-4 गिलास ॾे यार, वञ लॻी काथे। उहो थोरी हुते धैर्य रखंदो। उहो त राजा खे रखिणो पवंदो आहे कि अगरि हुनजे अॻियां प्लेटूं बि पयूं आहिनि त हिकिड़ो ई खणंदो। पर ॾाढा कूड़ में कंदा आहिनि। मां ॾिठो आहे संतनि खे बि कि अगरि किथे वेठा आहिनि प्रेमियुनि में त बिल्कुलु गंभीर धैर्य रखी करे, पर इहो नकली। साम्हूं प्लेटूं पयूं आहिनि त हिकु ई शइ खणबी, जरा सी हल्की सी, वज़नदारी थींदी न, वज़न घटि न थियणु खपे। पोइ घर वारा असांजा गुरु ऊंचा आहिनि, महान आहिनि, इहे सभु मूंखे तॾहिं ख़बर पयूं ॻाल्हियूं जॾहिं ॿाहिरि निकितासीं। असां हितां ॿाहिरि दुनिया ॾिठीसीं, तॾहिं ॾिठो कि संत बि अंदरि छा पिया था कनि, ॿाहिरि कहिड़ो रोल पिया था निभाइनि। पर इहो राजाउनि जो इहो सहज गुण हूंदो आहे, धैर्य। हू टिकी वेही सघंदा आहिनि चङी देरि, पंहिंजे महल मां ई कोन निकिरंदा आहिनि महीननि जा महीना। इहो धैर्य जो गुण हुजण बि खपे हिकु शासक में, राजा में। इहो क्षत्रिय जो गुण आहे कि जेको नीतिअ में, मर्यादा में रही सघे थो। हाणे मायुनि खे अॼुकल्ह ॻाल्हियूं थियूं हलनि कि मायुनि खे पाबंदी मां कढो ॿाहिरि, उन्हनि खे बंदिशूं न ॾियो। हाणे ॿाहिरि कढो त पोइ छा करे, छा मिली वेंदो हुनखे ॿाहिरि निकिरी? हाणे हिते चाट खाईंदी, हुते गोलगप्पा खाईंदी, हुते घुमंदी फिरंदी, त हुनखे छा मिली वेंदो? हुन मां छा मिलंदो? कुझु बि न। त कहिड़ियूं ॻाल्हियूं पई थियूं हलनि कि स्त्रीअ जी आज़ादी, स्त्रीअ जे मथां बंदिशूं आहिनि, हुनखे स्वतंत्रता मिलणु खपे। उहो सोचे ॾिसे स्त्री कि सभु मिली बि वियो त छा हासिल थी वेंदो? बल्कि जेका इज़त आहे उहा बि घटि थी वेंदी। उहे बि हींअर ढकियल त आहिनि। अगरि उहो बंदिश में आहे, पंहिंजे परिवार सां गॾु छत्र छाया में आहे, त हुनजी सूंहं बि त आहे। इहो माण्हू सम्झनि नथा ॻाल्हियूं। बस हुन में कि हम तेरे को निकालेंगे घर से, जलेबियूं, हम आपको हक दिलवाएंगे, हक तुम्हारा बाहर निकालेंगे और तुम्हें दिखाएंगे, तुम्हें पद भी देंगे, लाली लगाए कर पद देंगे, अध्यक्ष बनाएंगे तुमको। तो अनेक ॻाल्हियूं मायूं कंदियूं त आहिनि, पर इन्हनि जे पुठियां कोई जेंट्स हूंदो अथव। इहो यादि रखिजो का माई अगरि क्रांतिकारी ॻाल्हियूं कंदी आहे न, त हक़ कंहिं भाईअ जो ई हूंदो अथव, हमरा जो, कंहिं जेंट्स जो, हा न। पोइ सभिनी जो बेड़ो बोड़ींदी आहे उहा जलेबी, सभिनि खे जलेबी ठाहींदी आहे, गोल गोल गोल। मां हींअर थोड़ी देरि पहिरियों ई मस्तीअ में, मज़ाक में पियो चवान हिननि ॿिनि खे, पर सच्चाई हुई। मां चयोमान माईअ खे, असांजी सिंधियुनि मायुनि खे अगरि कुझु दुख सुख ॿुधाइणो आहे त कंहिंखे ॿुधाए, कंहिंसां ॻाल्हि करे? त कंहिं चयो ॿी माईअ सां, त मां चयो न, कॾहिं बि माईअ सां पंहिंजी ॻाल्हि शेयर न करे त सुठो आहे। छो त उहा ज़रूर ईर्ष्या द्वेष रखंदी ऐं वक़्तु अचण ते ॿुधाए छॾींदी कंहिंखे। ऐं इन जूं ॻाल्हियूं इनखे चई ताना हणंदी त हिकु स्त्रीअ सां न करे ॻाल्हियूं, त कंहिंसां करे पुरुष सां वरी बि ठीकु आहे, पर उहो विश्वसनीय हुजे। ऐं हर कंहिं पुरुष सां त ॻाल्हाए नथी सघे स्त्री, त हिकु ॾाढो सुठो ऑप्शन अथव, ॾाढो सुठो ऑप्शन अथव कि उहो पुरुष बि हुजे ऐं स्त्री बि हुजे, उहो ॿई हुजे,
ऐं समाज में उनखे मान्यता भी मिलियल हुजे कि स्त्री उन सां हाल अहिवाल ओरे सघे थी, ऐं जंहिं ते विश्वास भी करे सघिजे कि ही कपट न कंदो, द्वेष न कंदो, साड़ न कंदो, अगर सॉल्यूशन न बि ॿुधाईंदो त बि मूंखे बदनाम त न कंदो। उहो हूंदो हो भाउ। बाहि वटि इन करे स्त्रियूं वधीक हाल अहिवाल पंहिंजो ओरींदियूं हुयूं। बाक़ी कोई चए कि असांखे अधिकार, हा ॻाल्हि हाणे यादि थी अचे, जलेबियुनि छा कयो, माण्हुनि खे चयो कि तव्हां पंहिंजो हाल अहिवाल असां सां ओरियो। त हाणे जंहिं माईअ उन दादीअ सां या दीदीअ सां पंहिंजो सभु घर जूं ॻाल्हियूं ओपन करे ॿुधाए छॾियूं, त तव्हांखे छा थो लॻे उहो सुठो थियो? रिजल्ट हिन खां पुछो, कमला खां। उहे पोरी उन खां वधीक ख़तरनाक निकिरंदियूं आहिनि आम माईअ खां। आम माई त खणी हिक ॿिनि खे ॿुधाईंदी, हो त हुनजो जीवन पंहिंजे कब्जे में करे छॾींदियूं आहिनि, ब्लैकमेल कंदियूं आहिनि कि तो मूंखे पंहिंजे घर जूं ॻाल्हियूं ॿुधाई न सभु, हाणे असां सां अखि मिलाए करे न ॻाल्हाइजांइ, ऐं हितां निकिरण जी कोशिश न कजांइ असांजे सत्संग मां। हितां वईअ त तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं ख़बर थी असांखे, ऐं वञ भली वञ पर हिकु अखर बि न असांजे खिलाफ़ ॻाल्हाइजांइ, न त तो जेके ॻाल्हियूं ॿुधायूं अथई न असांखे सभु अथई ख़बर। इहो ई थियो न। अच्छा, भाव ईअं कोन कंदव, ट्रस्ट मी। भाव मस्ती कंदव थोड़ी, ॿियो छा कंदव, मजाक कंदव। बाक़ी हीअं थोड़ी तव्हांखे चयव कि नहीं आई तो ये ब्लैकमेल थोड़ी कंदो कि तुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे ख़बर आहिनि घर जूं। त स्त्रीअ सां त न ॻाल्हि करे, ऐं दादियुनि सां त बिल्कुलु न करे, ऐं न ई करे त न ई करे, पर अगर जरूरी हुजे त पोइ भाव अथव। न त घर में ऐं स्त्री लाइ आहे त समस्या, कंहिंसां ॻाल्हि करे, पेकनि में नथी करे सघे, ऐं इहो शील न आहे इहो, त पोइ हुन लाइ बाबा भॻवान ठाहिया। भाव मतलब मां पंहिंजे ई नाले पियो थो चवां एॾी देर खां। हा, सूरज जहिड़ो तेज आहे जंहिंमें चंद्रमा जहिड़ी शीतलता। न भाई मां मजाक मथां था चओ कि पंहिंजे नाले थो चए, मां त मस्तीअ में थो चवां कि जेको हुजे, जंहिं ते विश्वास हुजे उनखे चई सघूं था, जंहिं ते हुजे, जंहिंमें लॻे। तव्हां मायूं त पहचाने वेंदियूं आहियो न। त ॻाल्हि पे थी हले धैर्य। ठीकु आहे, धैर्य आवश्यक आहे हिकु स्त्रीअ जे लाइ, पंहिंजे कुटुंब में रहे, उहा बंदिश कान्हे, उन में मर्यादा में रहे, त उनजी सुहिण आहे ॿाहिरि, पाण खे पतो न पवंदो आहे। गुलाब खे पंहिंजी खुशबू न ईंदी आहे, पर ॿिए खे ईंदी आहे। पर जेका घरां निकिरी बंदिश छॾे करे, मर्यादा तोड़े करे, कॾहिं किटी पार्टी, कॾहिं जीन्स पाए करे, कॾहिं जिम, कॾहिं कुझु, त इनखे छा थी सम्झे कि हिन सां हिनजी सूंहं वधी वई, सुंदरता वधी वई। न, धैर्य जो गुण आवश्यक आहे। उहा क्षत्रिय मां, माफ़ कजो, वैश्य जे तरफ़ थी वञे। क्षत्रिय गुण छॾे वैश्य जे तरफ़, जेका पंहिंजे शरीर जो प्रदर्शन करण लाइ घरां थी निकिरे, अहिड़ा कपिड़ा पाए करे। मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, शादियुनि में बि उहे नंढा नंढा कपिड़ा पाइण ज़रूरी हूंदो आहे छा? पर लॻंदो त ईअं आहे कि ज़रूरी थी वियो आहे।
नंढा कपिड़ा न पाईंदी त छा शादी जी रौनक घटिजी वेंदी छा? खैर इहो अंग प्रदर्शन क्षत्रिय कुल जो धर्म कान्हे, वैश्य कुल जी निशानी आहे। ॿियो आहे चतुरता, दाक्षम, क्षत्रिय धर्म। दाक्षम जो अर्थ आहे कि सुठे तरीक़े सां प्रजा जो संचालन करण, जल्दी जल्दी वधूं, सुठे तरीक़े सां प्रजा जो संचालन करण, जीअं पंहिंजे देश जो प्रधानमंत्री पियो थो करे नरेंद्र मोदी। इनखे दाक्षम चइबो आहे। दक्षता, कुशलता, प्रजा जो संचालन करण में, जंहिंखे सब क्षेत्र जे बारे में ध्यान हुजे। अपलायन, जेको पुठी न ॾेखारे, युद्ध में, लड़ाई में या समस्या अचण ते, मुसीबत अचण ते, विपत्ति अचण ते पुठी न ॾेखारे, सामनो करे। जीवन में भी का न का समस्या ईंदी आहे, प्रॉब्लम ईंदी आहे, संकट ईंदो आहे, पर जेको माण्हू धैर्य रखी करे उनजो सामनो थो करे, उहो शूरवीर, सूरासूर। जाको हर रंग लागो इस जुग में गायूं, सो कहियत है सूरा। जाको हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। जाको हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है। हिकिड़ियूं स्त्रियूं भी शूरवीर थी सघनि थियूं, बस जेके जेके लक्षण ॿुधंदा पिया था हलूं, उहे अगरि धारण करे त। सो कहियत है सूरा, ठाकुर भाई
पुनीता के जन की दूर देव कृपा निधि नानक के सुख देही नानक के सुख देही सो कहत सो कहत है सूरा। त शूरवीरता जो लक्षण आहे जेको पुठी न ॾेखारे, जीवन में काई भी समस्या अचे तो उनजो सामनो करे, भजे न, सामनो करे, उनजो समाधान ॻोल्हे ऐं समाधान मिली वेंदो आहे। समस्या जो विपत्तिअ में माण्हू थोड़ो साहस रखे, हौसलो रखे, ॻाल्हाए। ॻाल्हाइण किथे किथे ज़रूरी हूंदो आहे, साहस इनखे त चइबो आहे। गुरु गोविंद सिंह साहस पूर्वक धर्म युद्ध कयो, कॾहिं पुठी न ॾेखारियनि ऐं कॾहिं हार स्वीकार न कयनि। इहो लक्षण उनजो अपलायनम। ॿियो लक्षण आहे क्षत्रिय जो दान करणु। दान करणु स्वभाव हूंदो अथव त क्षत्रिय जो। छा तव्हांजो स्वभाव आहे? आहे, मूंखे ख़बर आहे। तव्हां कुछ न कुछ तो दान पुण्य कंदा आहियो न, पर वो हिकिड़े वैश्य जो दान आहे। हिकु व्यापारी भी दान कंदो आहे या न कंदो आहे? व्यापारी भी दान कंदो आहे ऐं हिकिड़ो राजा क्षत्रिय भी दान कंदो आहे। ॿिन्हिनि में फ़र्क़ु छा आहे? मां तो ॿुधायां, मां भी किथां ॿुधो आहे। जेको व्यापारी दान कंदो आहे न, उहो कसा कसीअ सां दान कंदो आहे। उहो सोचींदो आहे हेतिरो ठीकु अथसि न, ठीकु आहे न, हेतिरो सही आहे न। ब्राह्मण खे 5000 ॾिना आहिनि, वधीक त कोन अथसि, ठीकु अथसि न, घटि त कोन अथसि। हाणे हिनखे हिन खां वधीक ॾियणा आहिनि भी कोन, पर तॾहिं बि पुछंदी घटि त कोन अथसि। हाणे केरु चवंदो घटि अथसि? त हर कोई अगर कोई चएसि घटि अथसि त पोइ मथां चवंदसि भाई हूअं त 4500 वठंदा आहिनि ॿियनि खां, पोइ छो थी पुछी? त जेके इनखे चइबो आहे न, कोई ईअं दान करे त उनखे चइबो आहे हिकिड़े व्यापारीअ जो, वैश्य जो दान। वैश्य पियो तो दान करे। राजा त ईअं दान कंदो आहे, क्षत्रिय जो साम्हूं वारे उम्मीद रखी आहे 5000 जी, ही ॾींदसि 11000। हुन सोचो ई न हुजे इन खां वधीक हुनखे मिली वञे, ईअं दान कंदो आहे। दानवीर कर्ण जे पंहिंजा कुंडल भी ॾेई छॾिया, कन जा 2 कुंडल ॾेई छॾिया, कवच भी ॾेई छॾियो। क्षत्रिय जो दान इहो अथव, जेको ॾे भी ऐं सिर्फ़ इन लाइ न कि मूंखां कंहिं घुरियो आहे, हुनजो स्वभाव आहे। राजा न ॾींदो त ॿियो केरु ॾींदो? अगर तव्हांजो इहो गुण आहे कि तव्हां वधीक ई ॾींदा आहियो त तव्हांजो क्षत्रिय वारो दान आहे, क्षत्रिय जो। पर हुन में थोड़ो अहंकार भी हूंदो आहे, थोड़ो लिकर हूंदो आहे हुन में अहंकार। खैर, त दान। ॿियो ईश्वर भाव। राजा में इहो स्वामी भाव हूंदो अथव कि मां स्वामी आहियां, मां सभिनि जो, ऐं आहे भी का दिक्कत थोड़ी आहे हिन में। जेको प्रजा जो पालन करे, प्रजा जी रक्षा करे, दान भी ॾे, धर्म कर्म करे, लड़ाईअ में अॻियां थो अचे, त अगर वो पाण खे स्वामी समझे भी थो त कहिड़ी बुराई आहे? का दिक्कत कान्हे। वो तो स्वीकार कंदासीं एतिरो त पाण खे स्वामी समझे, ईश्वर समझे, भली जनता प्रजा जो पाण खे पालनहार समझे। जनता ही चवंदी हुई तव्हां असांजा पालनहार आहियो, पर वो पंहिंजा लक्षण छॾे ॾे ऐं चए मां स्वामी आहियां, त कोई पुछंदसि भी कोन,
का वैल्यू ही न हूंदसि। त कृष्ण भगवान चए थो इहे सभु क्षत्रिय जा स्वाभाविक कर्म गुण लक्षण आहिनि। हिते असां सत्संग खे विराम था ॾियूं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।